आज जी इन कॉन्फ्रेंस के आऊँ शायद तारीखी कॉन्फ्रेंस समझा पियो। वैसे काफ़ी मल्टीनेशनल कंपनीज मल्टीनेशनल लिंग्विस्टिक में रिसर्च हली थी। सिंध लैंग्वेज अथॉरिटी तरफां इहो पहिरियों कदम खयो वियो आहे। इन जे लाइ आऊं चेयरमैन डॉक्टर इसाक साहब ऐं तमामु सिंध लैंग्वेज अथॉरिटी जा जेके स्टेक होल्डर्स आहिनि, एकेडमिक्स, इंडस्ट्री, एकेडमिया सां जेके तालुक़ रखंदड़ आहिनि, उन्हनि सभिनि जी जदोजहद खे सलाम। हिकु दफ़ो उन्हनि जे लाइ तमामु ज़ोरदार ताड़ियूं। मां कोशिशि कंदुसि त पंहिंजी मिठड़ी प्यारी ॿोली खे कंटिन्यू करे बजाए कंहिं रफ एंड टफ टर्म्स, टर्मिनोलॉजीज़ एंड कंडीशन के इस्तेमालु कयां, ताकि आसान लफ़्ज़नि में इहो ॿुधाइणु चाहियां, सम्झाए सघां त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे छा, इहो एजुकेशन जी ईंदड़ नई पेडागोजी में कहिड़ा नवां तब्दीलियूं आणे सघे थी, ऐं उन सां गॾोगॾु असां सिंधी लैंग्वेज में हिन वक़्त ताईं केतिरी रिसर्च कई आहे ऐं ईंदड़ मुस्तक़बिल में असांजी रिसर्च कहिड़ी रहंदी। ही टेबल ऑफ कॉन्टेंट आहे जिते आउं डिस्कस कंदुसि। मुंहिंजो जेको अॼु एब्स्ट्रैक्ट आहे दैट इज़ अबाउट revolutionizing Sindhi language and education with artificial intelligence. So I'm academics. I'm also providing services as a visiting faculty for different institutions to teach BSIT, software engineering and computer science students. And currently I am director IIT, where we provide the different research and development to the different organizations at a national and international level. Artificial intelligence, Sindhi language and education. असांखे सम्झण जी इहा ज़रूरत आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे छा। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी डेवलपमेंट खां पहिरियां जेके बि प्रोग्राम्स असां हलायासीं उन्हनि में इंटेलिजेंस दैट वाज कॉल्ड डफर इंटेलिजेंस हुई। डफर इंटेलिजेंस महज़ कंडीशन से कम कंदी हुई बाय यूजिंग फॉर लूप्स, वाइल लूप्स, डू वाइल लूप्स, इफ कंडीशंस, स्विच केसेस। बस उन्हनि में जेका मिमिक आहे, जेका स्टिमुलेशन ऑफ ह्यूमन इंटेलिजेंस गिवन बाय अल्लाह, उहा न हुई। इन तरह सां जीअं ई रिवोल्यूशनाइज़ थियो, इंडस्ट्री रिवोल्यूशनाइज़ थी वई, त ईअं ई अचण सां ई असांजी सिंधी ॿोली खे डिजिटल करण जे लाइ बि वक़्त जी ज़रूरत साम्हूं आई। हाणे सभु खां पहिरियों ॾिसण जी इहा ज़रूरत आहे त दुनिया किथे पहुती आर्टिफिशियल इंटेलिजेंस में ऐं असां किथे आहियूं। दुनिया जे अंदरि नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जे अंदरि ऑगमेंटेड रियलिटी एंड वर्चुअल रियलिटी ते कमु पियो थिए, चैट बोर्ड्स ते कमु पियो थिए। असांजा जेके होम ऑटोमेशन स्मार्ट सिस्टम आहिनि उहे सॼे लिंग्विस्टिक अप्रोच ते कमु पिया कनि। अंग्रेज़ जेकॾहिं चए हाय स्टॉप फैन त पखो बंदि थी वञे, पोइ छा जेकॾहिं हू पखे खे चवां पखा बंदि थी वञे ऐं पखो बंदि न थिए, त मतिलबु अञा बि असांखे रिसर्च एंड डेवलपमेंट जी ज़रूरत आहे सिंधी ज़बान खे अॻिते खणी अचण जी। ऐं हिन कॉन्फ्रेंस जे कॉन्टेक्स्ट खे वठी करे आउं तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियां पियो त हिन कॉन्फ्रेंस जे एंड में आउं तव्हांखे पंहिंजी रिसर्च जो जेको मुसलसल 3 साल जी मुंहिंजी रिसर्च रही, उनमें आउं सभिनी पंहिंजी भाइरनि भेनरुनि ऐं सिंधी कम्युनिटी जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो खणी आयो आहियां, ऐं उहो इहो आहे त तव्हांजी तालीम हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे इस्तेमालु करे आसान बणिजी वई आहे। ऐं हाणे तव्हांखे गूगल जी, तव्हांखे माइक्रोसॉफ्ट जी का ज़रूरत न आहे। तव्हांजे लाइ आउं खणी आयो आहियां इंग्लिश टू सिंधी ट्रांसलेटर बाय यूज़िंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस, जेके तव्हां इस्तेमालु करे पंहिंजी एकेडमिक्स खे, तव्हां पंहिंजी नॉलेज खे पंहिंजी मादरी ज़बान सिंधी ज़बान में सम्झी ऐं ॾिसी सघंदो। हाणे इहो इन ॻाल्हि ते डिस्कस कयूं त आख़िर असां पोइते छो आहियूं। उनजी सभ खां वॾी मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हीउ जेको बि आहे आउं इनखे न पियो पढ़ां, तव्हां भले पढ़ी छॾो, असां पढ़ी बोर थी विया आहियूं। असां जस्ट इहो हिते ॻाल्हायूं पिया त असांजूं कमियूं कहिड़ियूं आहिनि। हिते केतिरा माण्हू वेठा आहिनि जेके पंहिंजे फैमिली मैसेजिस कंदा आहिनि सिंधी, प्योर सिंधी में, ऐं सिंधी कीबोर्ड खे इस्तेमालु कंदे हथ मथे कनि। ठीकु आहे, अॼु शायदि सिंधी कॉन्फ्रेंस आहे, इन जे लाइ आउं ॾिसां पियो मुंहिंजी हींअर जी रिसर्च आई आहे 87% ऑफ सिंधी कम्युनिटी पंहिंजा मैसेजिस रोमन इंग्लिश में ट्रांसफर करे छॾिया आहिनि। काथे आहियो, ख़ुशि आहियो, मानी खाधो, पाणी पीतो। हाणे सवाल इहो आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा आहे? कुझु बि न आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस इज़ समथिंग वर्किंग ऑन द हिस्ट्री। व्हाट्स मशीन लर्निंग? मशीन लर्निंग खे मवाद खपे ट्रेन करण जे लाइ।
असां वटि उहो मवाद कोन्हे छो कोन्हे असां कमु नाहे कयो साईं माजिद भुरगड़ी साहब जी वेबसाइट खां हटी करे कुछ न्यूज़ पेपर खां हटी करे ॿियो मूं इंटरनेट ब्राउज़िंग ते अॼु ताईं का बि सिंधी में वेबसाइट कोन ॾिठी सिंध लैंग्वेज अथॉरिटी अच्छा वजह इहा आहे त जॾहिं असां वटि डेटा सेट ई बिल्ट न थींदा त असांजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस मशीन लर्निंग जेके एल्गोरिथम्स आहिनि उहे फंक्शनलाइज़ थींदा दैट्स वेरी क्रिटिकल पॉइंट ऐं इन जे लाइ आउं चवां पियो त ॿी असांजी जेका चले पई उहा आहे OCR ऑप्टिकल करेक्टर रिकॉग्निशन ऐं इन में सभ खां वॾो किरदारु गवर्नमेंटल इशूज़ बि आहिनि हाणे असांजी ऑफिशियल लैंग्वेज इंग्लिश आहे जंहिंमें असांजी सकाफ़त असांजो विरसो सॼो अंग्रेज़ी में आहे ॿियो मां क़सूरवार ॾींदुसि अंग्रेज़नि खे आस्की कोड जॾहिं डेवलप थियो इन अर्ली 1963 इन जे ईजाद थियण खां पोइ यूनिकोड वञी ईजाद थिया 1991 में हाणे विच में तव्हां गैप ॾिसो त कहिड़ो गैप आयो असांखे एज़ अ रिसर्च माण्हुनि खे सिंधी लैंग्वेज खे अॻिते आणण जे त यूनिकोड आहे त असां डेवलपमेंट न कई त यूनिकोड जो देरि अचणु यूनिकोड जो देरि अचणु त पोइ असां वटि जेका नंबर ऑफ कैपेसिटिव जेका अप्रोच रही उहा इलाही घटि रही त असां सिंधी लैंग्वेज खे स्टैंडर्डाइज़ करे सघूं ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे इन कॉन्फ्रेंस जे कॉन्टेक्स्ट खे वठी करे ऐं इहो चवंदुसि त असांखे हिकिड़ी ओपन सोर्स कम्युनिटी डेवलप करण जी हींअर दुनिया जूं जेतिरी तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि जी ओपन कम्युनिटीज़ ते कमु कनि था असां छा कयो आहे ओपन कम्युनिटी ओपन सोर्स कम्युनिटी ते को कमु नाहे कयो हा हर इंडिविजुअल कैपेसिटी में त कमु करे थो कोलैबोरेटिवली कमु न पियो करे ऐं जॾहिं असां हिकिड़े ओपन सोर्स कम्युनिटी खे जनमु ॾींदासीं त पोइ दुनिया खे ख़बर पवंदी त सिंधी बि का लैंग्वेज आहे जेका दुनिया ते ॻाल्हाई पई वञे नंबर 2 रीज़न हेट्रोजिनिटी ऑफ इकोसिस्टम मूं रिसर्च कई माइक्रोसॉफ्ट ते एप्पलुनि खे सपोर्ट न पियो करे हाणे छा कयो दैट्स वी कॉल हेट्रोजिनिटी इन इकोसिस्टम ऑफ टेक्नोलॉजिकल एस्पेक्ट त इहे बि असांजे लाइ वॾा चैलेंजिस हूंदा आहिनि त हिकिड़ी शइ जे लाइ हिकिड़ी शइ खे तयारु कयूं ऐं ॿी शइ उनखे क़बूल करण खां इनकार करे इन जो वाहिद हल इहो पवंदो त अॼु मूंसां इहो वाइदो कयो तव्हां जेके बि वेठा आहियो या जेके ॿुधी रहिया आहियो त जॾहिं बि तव्हां लिखंदो त सिंधी में लिखंदो जॾहिं बि तव्हां मैसेज कंदो प्योर सिंधी में कंदो हीअ असां महिनतूं ॾींहुं राति जा उजागा कंहिंजे लाइ पिया कयूं तव्हांजे लाइ पिया कयूं पंहिंजी सिंध अमड़ जे लाइ पिया कयूं सिंधी ॿोली जे लाइ पिया कयूं ऐं जेकॾहिं असां एज़ अ रिसर्चर्स जेके तमामु मौज़ज़ीन गुज़री विया जेके वेठा आहिनि इन्हनि जी सॼी उमिरि लॻी वई इन शइ खे रिसर्च करे ऐं उनजे बावजूदि बि असां इन शइ खे निचोड़े ऐं असां रोमन उर्दू या इंग्लिश में असां जेकॾहिं कम्युनिकेट कयूं त पोइ असांजे लाइ सभ खां वॾो नुक़सानु आहे छो जो एक्यूरेसी तॾहिं ईंदी बेस्ट ऑफ परफॉर्म तॾहिं थींदो जॾहिं असां वटि डेटा सेट हूंदा हींअर जेको मूं मॉडल तयारु कयो आहे पंहिंजो प्रोजेक्ट उनजे लाइ मूंखे मॉडल सिर्फ़ु 2 सोर्सिस मां मिलिया हिकिड़ो त असांखे कोई 5-6 हज़ार आर्टिकल काविश मां मिलिया ऐं ॿियो अवामी आवाज़ मां मिलिया जंहिंखे असां मैन्युपुलेट करे पंहिंजे इकोसिस्टम में आणे उनखे हिकिड़े लैंग्वेज ट्रांसलेटर में कन्वर्ट कयोसीं नंबर ॿी जेका आउं शइ ॿुधायां पियो उहा इहा आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस असांजी सिंधी ज़बान खे हिकिड़ो हिस्ट्रिकली चेंज करण जी सघ रखे थो कोग्नेटिव एबिलिटी असांजे सिस्टम्स में आहे ईअं न आहे त नामुमकिन आहे पर वरी हर शइ जे लाइ हिकिड़ी शइ डिपेंडेंट रहे थी मिसाल तौरु हीअ जेको कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई छा हिकिड़े माण्हू जो कमु आहे नो इट्स अ टीम वर्क ऐं जेको आउं सिस्टम डेवलप कयो आहे जेकॾहिं मूंखे डेटा सेट न मिले हा त शायदि उहो प्रोजेक्ट लॉन्च बि न करे सघां हा सो इहो हिकिड़ो कोलैबोरेटिव अप्रोच आहे असां ऐं तव्हांजी हिकिड़ी गॾिजी हिकिड़ी महिनत आहे इन जे लाइ आउं चवंदुसि त हिकिड़ी ओपन सोर्स कम्युनिटी ते अचूं ऐं सिंधी लैंग्वेज खे पूरी दुनिया जी हिकिड़ी कामयाबु लैंग्वेज बणाइण में असांजी मदद कयो हाणे जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे तव्हांजे जेका पेडोगॉजी आहे लर्निंग अप्रोच आहे उनखे टोटली चेंज करण जी सघ रखे थो तव्हां कैलकुलेटर तयारु कयो तव्हां 1 प्रेस कयो त हू पाण ॻाल्हाए अलिफ बा 1 2 3 ठीकु जोड़ करण खां बाद इक्वल टू जॾहिं बराबरि जी साइन ॾियो त हू ॿुधाए त 2 × 2 4 थिया
ती कोग्नेटिव ही जे एक्सेसिबिलिटी ऑप्शन आहिनि असांजा माज़ूर माण्हू इन खां मुस्तफ़ी थींदा। असां होम ऑटोमेशन सॼो आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिंधी में बणाए छॾूं न। यादि रखो उहे क़ौमूं कॾहिं तरक़ी न आहिनि कंदियूं, उहे दुनिया जे नक्शे ताईं मिटी वेंदियूं जेके पंहिंजी ॿोली जे लाइ जानू कुर्बान करे ॾींहुं राति जो उजाको करे महिनत न कनि। सो छा आर्टिफिशियल इंटेलिजेंस का मुश्किल शइ आहे? जेकॾहिं अब्दुल कदीर ख़ान न्यूक्लियर पावर पाकिस्तान खे ठाहे वियो त छा असां सिंधी लैंग्वेज खे हिकिड़ी ग्लोबलाइज़्ड ऐं इंटरनेशनल लैंग्वेज नथा बणाए सघूं? बणाए सघूं था, बिल्कुलु बणाए सघूं था। इहे असांजे ऐं तव्हांजे ताउन सां शइ मुमकिन रहंदी। हाणे चैलेंजिस मूं तव्हांखे ॿुधाया त बाबा चैलेंजिस सभ खां पहिरियों आहे लैंग्वेज इंगेजमेंट। हाणे सभ खां जेको हिन में वॾो प्रॉब्लम इहो आहे त असांजा नेटिव स्पीकर केतिरा पाण उन में मसरूफ़ आहिनि उन शइ खे सम्झण में। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त असां बहसियत सिंधी हुजण जे नाते लैंग्वेज खे सपोर्ट कोन पिया कयूं, त इहा वॾी शइ आहे। असां पाण लैंग्वेज सां केतिरा सिंसियर आहियूं। ॿी शइ आहे एजुकेशन गैप। असांजो जेको बि पेडागोजिकल डिज़ाइन आहे उहो सॼो अंग्रेज़ी में आहे, सिंधी सब्जेक्ट खे छॾे करे। त ज़ाहिर आहे असांखे उते बि कमु करिणो पवंदो। OCR टेक्नोलॉजी में अञा डेवलपमेंट करणी पवंदी त जीअं उहा शइ बहितर खां बहितर परफॉर्म थी सघे। एजुकेशन गैप असां वटि इलाही इंपॉर्टेंट आहे, जंहिंमें लैंग्वेज प्रोफिशंसीज़ जा इशूज़ अचनि पिया। असां ॿारनि खे अंग्रेज़ी पढ़ाए फ़ख़्रु महसूसु था कयूं, पोइ असांजे लाइ मसइलो थींदो आहे त ॿार खे सिंधी बि लिखणु नथी अचे। यानी असां पंहिंजी क़ौमियत पाण तब्दील करे छॾीसीं न। त बहसियत फ़र्द, बहसियत हिकिड़ो पेरेंट हुजण जे नाते असां त इहो बि फ़र्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियूं सिंधी में, जेका तमामु अहम ऐं ज़रूरी आहे। त हू वञी दुनिया में पंहिंजो नालो कीअं सुञाणींदा थी सिंधी बि का क़ौम किथे रहे थी पई। ॿी जेका शइ आहे लैक ऑफ टेक्नोलॉजिकल इंटीग्रेशन आहे। हाणे सभ खां वॾो जेको इशू आहे तव्हां सां कयां पियो उहो आहे त असांजो जेको सिस्टम आहे पाकिस्तान में एग्ज़िस्टिंग सिस्टम उहो मीट ई न पियो करे। असांजो नादर आहे उहो बि सिंधी खे एक्सेप्ट करण जे लाइ तयारु कोन्हे, जेको पूरी दुनिया पूरे पाकिस्तान जे अंदरि इंटीग्रेटेड सिस्टम आहे। असांजा इंस्टीट्यूशन्स इंग्लिश खे प्रोफिशंसी पिया ॾियनि, त इन जे लाइ जेकॾहिं प्रोफिशंसी या डेटा सॼो हूंदो ई इंग्लिश में त पोइ सिंधी कान डेवलप थींदी। सो असां वटि लैंग्वेज इंटीग्रेशन जो हिकिड़ो वॾो गैप आहे। ऐं चवंदुसि त असांखे उन ते बि कमु करण जी ज़रूरत आहे। डिजिटल डिवाइड आहे। उनखां अलावा जेको ॿियो असां वटि इंपॉर्टेंट आहे डॉक्यूमेंटेशन एंड प्रिजर्वेशन्स। तव्हां रेवेन्यू जा तव्हां जेके बि सिंध जा महकमा आहिनि इन जा कॾहिं डेटाबेस खोले ॾिसो, का बि शइ सिंधी में तव्हांखे कोन मिलंदी। हाणे जॾहिं सिंधी में हाणे मिसाल तौरु मूंखे हिकिड़ो सिस्टम डेवलप करिणो आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते रेवेन्यू बोर्ड जो, त बाबा हिकिड़ो माण्हू अचे ईअं साम्हूं बीहे ऐं हू चए त चाचे जुमे जो घोटकी में वरितल प्लाट नंबर 405 जी मूंखे डेटा कढी ॾे, ऐं हू चाचे जुमे जो चहिरो ॾिसी करे सॼी डेटा कढी ॾे, त रेवेन्यू त सॼो अंग्रेज़ी में पियो आहे थियो। हेट्रोजिनिटी पैदा थी वई न, तूं कॉम्पेटिबिलिटीज़ कीअं थींदियूं? त इन जे लाइ लाज़मी आहे त असांखे इंस्टीट्यूशनल लेवल ते कमु करण जी ज़रूरत आहे, त असां उनखे सिंधी खे अडॉप्ट करे, छो जो आसानियूं असांजे लाइ पैदा थींदियूं जॾहिं असां अॻिते ईंदासीं। उनखां बाद OCR टेक्नोलॉजी अञा ताईं सवालिया निशान बणियल आहे। इन ते असांजो कमु हले पियो, साईं वरनि जो बि कमु हले पियो। ऐं साईं जा बि ब्लॉग्स पोस्ट ॾिसंदो आहियां, साईं वरनि जूं मज़हर साहिब जो बि ॾिसंदो आहियां। तमामु बहितरीनु रिसर्च थी रही आहे ऐं इनशाला इन ते जॾहिं रिसर्च कंप्लीट थींदी त पोइ असांजो जेको न्यू जेको तक़रीबन 50 मिलियन पैरामीटर वारो जेको नओं चैट बोर्ड अचे पियो असांजो, उहो इनशाला OCR टेक्नोलॉजी ते कमु करण जे क़ाबिल बणिबो। उनखां बाद हाणे मसइलो असांखे इहो आयो, ही लास्ट स्लाइड आहे ऐं तव्हांखे शायदि वधीक बोर करे छॾियो हुजे, बट प्लीज़ फोकस। ही ॾिसी सघो था। अच्छा, वरी असांजी सिंधी ज़बान जा मसइला बि काफ़ी आहिनि। अंग्रेज़ी 26 लफ़्ज़, ठीकु आहे, असांजी अंग्रेज़ी में 52 लफ़्ज़। हाणे हेट्रोजिनिटी पैदा थी वई। हाणे प्रॉब्लम असांखे जॾहिं हीअ ठाहियां पियो पंहिंजो ऐं जेको लैंग्वेज ट्रांसलेटर डेवलप पियो कयां, त हिन में मूंखे असां छा कयोसीं, छोकी इंग्लिश ऐं ग्रामर गॾु गॾु न ट्रांसलेट थींदी। मिसाल तौरु मूं चयो व्हाट इज़ योर नेम, ऐं अंग्रेज़ी ऐं सिंधी खे गॾु पढ़ंदासीं त छा थींदो, छा आहे तव्हांजो नालो, ईअं त कोन पढ़ंदा आहियूं न। असां चवंदा आहियूं तव्हांजो नालो छा आहे, हिते वरी प्रॉब्लम, वरी सेंटिमेंटल्स इशूज़, वरी टोकनाइज़ेशन जा प्रॉब्लम। नंबर 2 जेको इशू आहे उहो इहो आहे त असांजी जेके डुप्लीकेशन ऑफ इंडेक्सिस आहे उहो प्रॉब्लमेटिक आहे। हाणे मिसाल तौरु ऐं जॾहिं डेवलप करे रहियोसि मूंखे ही प्रॉब्लम्स आया हुया। हाणे मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां, हाणे जीअं सोहणी आहे, सोहणी, हाणे सोहणी जो जेको प्रॉब्लम आहे उहो सोहणी छोकिरी जो बि नालो आहे, छोकिरे जो बि नालो आहे, ऐं सोहणी एडजेक्टिव सिफ़त जे तौर ते बि इस्तेमालु थिए थो। हाणे असांजो सिस्टम उनखे कीअं रिकॉग्नाइज़ करे। वरी मिसाल तौरु सदर आहे, हाणे सदर शहर बि आहे, सदर नालो बि आहे, उन्हनि में कीअं डिस्टिंग्विशनेस पैदा करे।
वरी मिसाल तौर आऊं तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां थो लेट सपोज़ अहिड़ा खोड़ सारा लफ़्ज़ आहिनि 8 हाणे इहो 8 आहे या उठ आहे जेतिरे ताईं तव्हां अलिफ खे पेश न ॾियो त अंग्रेज़ असांजो सिस्टम त उनखे 8 सम्झंदो ऐं उठ सम्झंदो न त उन्हनि में टोकनाइज़ेशन कीअं कयूं इहे असांजे लाइ वॾा प्रॉब्लम्स आहिनि सो इन ते बि कमु थी रहियो आहे ॿियो अंग्रेज़ी खे सिंधी खे इंग्लिश खे अंग्रेज़ी में तर्जुमो करण जे लाइ उन्हनि खे असांखे सेंटिमेंटल प्रोसेसिस में गुज़ारिणो पवंदो आहे जीअं तव्हां ॾिसो कीअं असां गुज़ारियो आहे अहिड़ी तरह सां इहे शयूं प्रोसेस थींदियूं प्लीज़ नेक्स्ट कयो हीअ असांजा रेफरेंसिस आहिनि मुंहिंजे ख़्याल में साईं पाण हाज़िर वेठा आहिनि साईं वरनि जो हवालो आउं ॾींदुसि sciencedirect.com साइंस हिकिड़ो आर्टिकल हुयो जिते असांखे इलाही क़िस्मनि जो हिकिड़ो डेटा सेट मिलियो साईं वरनि जी महिनत सलाम आहे इन्हनि जे ताड़ियूं वॼायो साईं वरनि जी जज़्बे खे सलाम जिन्हनि एॾी वॾी क़ुर्बानी ॾिनी ॿियो साईं मज़र साहिबु सिंधी नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग ते कमु कनि था डेफिनेटली तमामु बहितरी कमु ऐं सिंधी लैंग्वेज जो बानी असां सॼनि जो उस्ताद ऐं मोहतरम साईं माजिद भुरगड़ी साहिबु जिन्हनि जूं वॾियूं क़ीमती क़ुर्बानियूं ॾिनल आहिनि सिंधी लैंग्वेज खे पूरी दुनिया में डिजिटल कराइण जे लाइ हाणे आउं हिकिड़ो मिंट वठंदुसि त मूंखे डेमो ॾेखारियो त हीउ प्रोजेक्ट कमु कीअं कंदो तव्हांखे थोरो डेमो ॾियां त पोइ बसि ख़तमु करे छॾियोसि त लैंग्वेज जेको सॉफ्टवेयर आहे उहो कमु कीअं कंदो हिकिड़ो मिंट जो डेमो ॾींदो ऐं उनखां बाद तव्हां इनखे प्रोसेस करे तव्हां जेको आहे सो अॻिते प्रोसेस कंदो सर मुंहिंजो क्वेश्चन इहो हुयो त मां जीअं स्क्रीनशॉट ॾिठो तव्हांजे प्रोजेक्ट जो त उन में जेका ट्रांसलेशन थिए पई उहा टेक्स्ट बेस्ड आहे ठीकु आहे मतिलबु जेको असां वटि रियल इशू आहे उहो इहो आहे त असांखे उनखे वॉइस कमांड में यानी टेक्स्ट टू स्पीच या स्पीच टू टेक्स्ट में कन्वर्ट करिणो आहे उहा फंक्शनैलिटी त तव्हां न पिया ॾियो त हाउ इज़ दिस प्रोजेक्ट डिफरेंट फ्रॉम गूगल ट्रांसलेट छो त ॾिसो त गूगल ट्रांसलेट में जेके प्रॉम्प्ट्स असां हणूं पिया उहे त उन्हनि में जेकॾहिं असां मिस्टेक बि कयूं था उन्हनि जो जेको AI मॉडल आहे दैट इज़ सो एफिशिएंट दैट ट्रांसलेट्स इट वेरी एफिशिएंटली त तव्हां उन्हनि खे गूगल खे कीअं कॉम्पीट कंदो ठीकु आहे ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त गूगल जे अंदरि बि कमु हले पियो कम्युनिटी डेवलप थिए पई लेकिन असल वजह इहा आहे गूगल जी जेका ओमिशन्स ऐं करेक्टनेस ऐं जेको प्रायोरिटाइज़ेशन आहे उहा असांजे लाइ इलाही घटि आहे ॾिसो तव्हांखे पंहिंजे घर जो पाण वधीक ख़्यालु हूंदो या तव्हांजे घर जो कंहिंखे ॿिए कंहिंखे ख़्यालु वधीक ईंदो ज़ाहिर तव्हांखे ईंदो त गूगल ॿियनि लैंग्वेजिस जे मॉडल्स ते कमु वधीक पियो करे असांखे तमामु बिहाइंड द स्केप छॾे ॾिनो आहे त इन जे लाइ असांजे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी लैंग्वेज जो पाण मॉडल तयारु कयूं हुन जे लाइ हीअ डिफरेंट ईअं आहे त हिन में करेक्टनेस 90% ताईं आहे गूगल में 75% ताईं आहे any resources for that any exactly he complete more research paper ना आंदो आहे because मूंखे मैडम टाइम जो इलाही डेमो प्लीज रेडी करे हिकिड़ो लिमिटेड अमाउंट हुयो इन जे लाइ कंप्लीट रिसर्च पेपर तयारु न करे सघुसि मतिलबु खणी न आयुसि इंशाल्लाह आफ्टर द कॉन्फ्रेंस ऐं तव्हांखे उनजो रिसर्च पेपर शेयर कंदुसि फॉर लिटरेचर सर हिकु ॿी शइ हुई जेका तव्हां डिस्कस कई त अमेरिकन कोड फॉर इंफॉर्मेशन इंटरचेंज सर इफ यू वांट टू से समथिंग सर शायद कुछ चवणु पिया चाहिनि You are talking about ASCII and Unicode? सर ASCII जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं त शुरू में असां वटि ASCII में इनिशियली जापानीज़ ऐं अमेरिकन लैंग्वेजिस सपोर्टेड हुयूं सो वाई आर इवन वी मेकिंग दिस एन आर्ग्यूमेंट त असां इन जे करे पोइ रहिजी वियासीं त जॾहिं UTF आयो तॾहिं असांजी तंहिंजे करे असांजी डेवलपमेंट न थी सघी हालांकि चाइनीज़ बि UTF में आई ॿियूं लैंग्वेजिस जिन असांखां वधीक ग्रो कयो आहे त उन्हनि कीअं ग्रो कयो ॾिसो हाणे रीज़न इहा आहे न त जॾहिं बि असां प्रोजेक्ट डिज़ाइन कंदा आहियूं त हर हिकु प्रोजेक्ट जे अंदरि हिकिड़ो शइ डिपेंडेंसी करार ॾिनो वेंदो आहे त बाबा जेतिरे ताईं हीअ शइ पूरी न थींदी त उहो शइ पूरी थी नथी सघे त हाणे असांजी जेकी सिंधी जी जेका बि रिसर्च आई आहे उहा पर्शियन मां आई आहे फारसी मां आई आहे हाणे लैंग्वेज जो जेको डिजिटल स्टैंडर्डाइज़ेशन आहे उन जे थियण में देरि थींदी जेतिरे ताईं त ज़ाहिर आहे ओतिरो वरी असांखे देरि थींदो छो जो असां वटि दुनिया World War II जे अंदरि पंहिंजी टेक्नोलॉजी यूज़ करे पई ऐं असांजो ATM बि 2007-8 में आयो आहे सो असल शइ इहा आहे त टेक्नोलॉजी खे जेतिरी देरि थींदी डेवलप थियण में ओतिरो त वरी असां बि डिले आहियूं न पोइ आहियूं त असांखे बि रिसर्च में ओतिरो टाइम लॻी वेंदो आहे